तरीक़ो छा आहे तौबा करण जो तरीक़ो छा आहे? छा ज़ुबान सां चओ या अल्लाह बस माफ़ कर, ईअं इस्तिग़फ़ार थी वेंदी? अचूं था त मौला अली पाण फरमाइनि था त मां मदीने वारे साईं खां जेका बि हदीस पाक पाण फरमाइनि था मां ॿुधंदो हुयुमि त अल्लाह ताला जेतिरी मूंते करम नवाज़ी कंदो हो उन करम नवाज़ी जे बदौलत मूंखे अमल करी तौफ़ीक़ अता फरमाए। पाण फरमाइनि था जॾहिं मां का हदीस पाक मां मदीने वारे साईं खां बज़ार ते ख़ुदि न ॿुधी हूंदी त मां जॾहिं साहबी मूंखे ॿुधाईंदा त मदीने वारे साईं हीअं फरमायो आहे त मौला अली फरमाइनि था त मां उन शख़्स खां उन साहबी खां हलफ़ वठंदो हुउमि, मूंखे हलफ़ ॾे त वाक़ई मदीने वारे साईं हीअं फरमायो आहे, हे फरमान वाक़िअतन मदीने वारे साईं जो आहे। पाण फरमाइनि था जेसीं ताईं मूंखे हलफ़ न ॾींदा हुआ मां तेसीं ताईं उन तस्दीक न कंदो। यानी मौला अली वटि जेके बि हदीसूं पाक आहिनि उहो तस्दीक शुदा आहिनि हिन रिवायत जे मुताबिक़। पाण फरमाइनि था त अमीर अल मोमिनीन हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु मूंखे हदीस पाक ॿुधाई। पाण फरमायो त मदीने वारे साईं पाण फरमायो त जेको शख़्स उन खां अगरि गुनाह इर्तिकाब थी विया, गुनाह में मुलविस थी वियो आहे, हो गुनाह करे वेठो आहे त हाणे उहो तौबा करे कीअं, छा तरीक़ो आहे? पाण फरमाइनि था त मदीने वारे साईं पाण फरमाए पहिरियों सुठे तरीक़े सां वुज़ू करे, सुहिणे तरीक़े सां सुहिणे अंदाज़ में तकड़ में न, सुठे तरीक़े सां वुज़ू करे वरी 2 रकातूं निमाज़ इस्तिग़फ़ार पढ़े पोइ अल्लाह ताला खां रोई दुआ घुरी अल्लाह ताला सभु गुनाह माफ़ फरमाए।